हाँ ख़बर शामिल कयूं था कश्मीर वारे इलाइक़े में कश्मीर SHO ग़ुलाम क़ादिर जतोई अगवा थी वियल टिन ॼणनि खे पुलिस मुक़ाबले दौरान बाज़ियाब करण जी दावा कई है। मिलण ॼाण मूजिब कश्मीर वारे इलाइक़े में 1 महीनो अॻु नाइज पेट्रोल पंप तां हथियारबंद हथां अगवा थी वियल अब्दुल लतीफ़ पठान हबीबुल्ला सरकी ऐं ज़हीर अहमद चादर खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। राब्तो करण ते SHO कश्मीर ग़ुलाम क़ादिर जतोई ॿुधायो त 1 महीनो अॻु हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते टिनी ॼणनि खे अगवा करे विया हुआ। मुसलसल पुलिस ऑपरेशन दौरान गेलपुर के कच्चे वारे इलाइक़े में मुविन के बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस ऑपरेशन हलंदड़ आहे। जल्द ॾोहारनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कश्मीर।